हूअं त सुठी निंड करणु सभिनी इंसाननि जे लाइ ज़रूरी आहे ऐं सभिनी खे घुर्जे त सुठी निंड करण जी कोशिश कनि। पर निंड खां अॻु कुझु अहिड़ा अमल बि आहिनि जेकॾहिं उन्हनि खे हर रोज़ कजे त वज़न में वॾे पैमाने ते घटिताई आणे सघिजे थी। सुम्हंदे सुम्हंदे वज़न घटाइण जे लाइ ज़रूरी आहे त सभ खां पहिरियां तव्हां सही वक़्त ते निंड करण जी अहमियत खे सम्झो। जिस्म में मौजूदु लेप्टिन ऐं गिरेलिन हार्मोन्स वज़न घटाइण में मददगार साबित थींदा आहिनि। जेके माण्हू सही नमूने निंड कंदा आहिनि उन्हनि में गिरेलिन घटि जॾहिं त लेप्टिन हार्मोन्स वधीक हूंदा आहिनि, जंहिंसां सॼो ॾींहुं बुख कंट्रोल में रहंदी आहे। उन करे निंड मुकमल करण जी कोशिश करणु घुर्जे। निंड करण खां अॻु ग्रीन टी स्ट्रेस हार्मोन्स में घटिताई आणींदी आहे, जेके बुख जी वाध ऐं चर्बीअ जी वाध जो सबबु बणिबा आहिनि। उन करे सुम्हण खां अॻु ग्रीन टी जो इस्तेमालु वज़न घटाइण लाइ इंतिहाई काराइतो साबित थींदो आहे। आम ख़्याल आहे त गोश्त जो इस्तेमालु वज़न वधाईंदो आहे, पर जिस्म में ट्राइप्टोफैन नाले हिकु अमाइनो एसिड आहे जेको गोश्त जे इस्तेमाल सां ई ठहे थो, जंहिंसां निंड सुठी ईंदी आहे। सुम्हंदे वज़न घटाइण लाइ ॾींहं में घटि हिकु पाव गोश्त ज़रूर खाइणु घुर्जे। खाधे खां अॻु सफ़ा पेट ख़ाली हुजणु वज़न घटाइण में ॾुखियाई पैदा करे सघे थो। ख़ाली पेट निंड बि एतिरी सवलाईअ सां नाहे ईंदी। सुम्हण खां अॻु थोरे मिक़दार में कोटेज शयूं खाइणु प्रोटीन हासिल करण जो सुठो ज़रियो आहे। इन सां गॾु उन में ट्राइप्टोफैन बि मौजूदु हुजे थो। जेकॾहिं तव्हां सुबुह सवेर जो वर्जिश करण जा आदी आहियो त रुॻो इहा आदत तव्हां जे वज़न घटाइण जे लाइ काफ़ी नाहे। तव्हां खे सुम्हण खां अॻु बि थोरी देर लाइ वर्जिश ज़रूर करणु घुर्जे। जिस्म जेकॾहिं सुम्हंदे ज़हनी दबाव खां आजो नाहे त चर्बी नाहे ॻरंदी। उन करे सुम्हण वक़्तु ज़हन खे सभिनी परेशानियुनि खां आज़ाद करण जी कोशिश कयो। सुम्हण खां अॻु प्रोटीन शेक जो इस्तेमालु मेटाबॉलिज्म खे बहितर कंदो आहे। हिकु रिसर्च मां साबित थियो आहे त ख़ाली पेट जे मुक़ाबले में जेकॾहिं सुम्हण खां अॻु 30 ग्राम ताईं स्नैक जहिड़ी प्रोटीन शेक पीजे त सुबुह ताईं मेटाबॉलिज्म बहितर रहंदो। हिकु नई तहक़ीक़ मां इहो ज़ाहिर थियो आहे त सुम्हण वक़्तु एसी हलाइण या कमरे खे थधो करण सां चर्बी ॻरण जो अमल तेज़ थी वेंदो आहे। थधि में जिस्म में मौजूदु चर्बी जिस्म खे गरम रखण जे लाइ इस्तेमालु थींदी आहे, जंहिंसां वज़न में घटिताई अचे थी।